असां ख़ुदकुशी न कंदा स्टूडेंट असांखे मारियो वेंदो आहे जेके 5-6 छोकरियूं ख़ुदकुशी जे नाले सां चयो वियो उन्हनि ख़ुदकुशी न आहे की उन्हनि खे बि मारियो वियो आहे। अहम इंकशाफ परवीन रिंद जा कयल इंकशाफ दुरुस्त आहिनि। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंस ऑर्गेनाइजेशन मॉनिटरिंग सेल जी रिपोर्ट मुताबिक वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन डॉक्टर कॉलोनी में गर्ल्स हॉस्टल जी दीवार तोड़े रस्तो छो ठाहियो। गैर कानूनी रस्तो यूनिवर्सिटी जी सिक्योरिटी ते एक वडो सवालिया निशान। वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन कुछ महीना अग पंहिंजे बंगले जी भरिसां दीवार तोड़ाए गर्ल्स हॉस्टल में खुफिया गेट लॻायो। ही वीडियो साबित करे थी न्याणियुनि जो मुस्तक़बिल दरिंदनि हवाले आहे। ही खुफिया गेट केतरनि सवालनि खे जन्म ॾिए थो। यूनिवर्सिटी जी सिक्योरिटी पिण इन कम में मुलविस आहे जॾहिं त ह्यूमन राइट्स पार्टी जारी कयल लेटर में पिण छिरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि।